डिगड़ी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त डिगड़ी शहर जे गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल डिगड़ी भरिसां जे रवासी मास्टर मोहम्मद जावेद काइमखानी प्रेस क्लब डिगड़ी में साफ़िन अॻियां दाईंदे चयो त मुंहिंजे घर जे अॻियां गुज़रंदड़ गटर नाले जंहिं मां टाउन कमेटी जो सफ़ाई अमलो वारा गंद किचिरो ॿाहिरि कढी घर अॻियां उछलाए वेंदा आहिनि, जंहिं करे गंदगी ऐं धप सबबि असां ऐं आस पास जे रवासी सख़्तु परेशान आहियूं। हिन चयो त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में सहरी ऐं इफ़्तारी जे टाइम सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे थो, बदबू जे करे घर में रद पचा कोन था करे सघूं। हिननि चयो त असां बार बार टाउन कमेटी इंतज़ामिया खे आगाह कयो पर असांजी केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिन चयो त आऊं वसवारनि खे अपील करियां थो त मुंहिंजे घर जे अॻियां पखिड़ियल गंद किचिरो रोज़ जी बुनियाद ते साफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।